छॾींदो परेशानी। ओ अली मौला जो अहसानी छॾींदो परेशानी। ओ हैदर जो लाल वॾो लजपाल, हैदर जो लाल वॾो लजपाल, जंहिं राज़ी रब राज़िया। जंहिं बि फ़ैसिले जी भनकड़ी कई त सॼे ॾोह जो ज़िम्मेवार उहो पाण हूंदो। सुभाणे जो सोच सेन तकिया जो आख़िरी सच हूंदो। तोखे कसम आहे उन मोहबत जो हितो हलियो वञ। घणे टाइम खां वठी मां तुंहिंजो हिते इंतज़ार करे करे थकिजी पई आहियां ऐं जनाब वरी हाणे आया आहिनि। आशिक़ जॾहिं पंहिंजे महबूब जो इंतज़ार करे करे थकिजी पवंदो आहे न, ऐं उनजो महबूब जॾहिं उनजी अखियुनि जे साम्हूं ईंदो आहे त पंहिंजे महबूब खे ॾिसी आशिक़ जा सारा थक लही वेंदा आहिनि। छा त तोखे रब पाक फुर्सत सां ठाहियो आहे। रहंदो त हिन ज़मीन ते न हिकु हिकु लाश जो बदिलो वठंदासीं, हिकु हिकु लाश जो। ज़बान पंहिंजी संभाले ॻाल्हाए त झटके काकड़ खां कॾहिं न वठाए। दिलावर बस बस मैं भी जेल जवण लाइ ठहिया तो बोए मुंहिंजा ॿाहिरि जिंदा कोन छॾींदा। ओ ॾिसी जोड़ पंहिंजो दुश्मन सड़ी विया, नारा सरियाम लॻी विया, नारा सरियाम लॻी विया। हिकु चपड़ा गुलाबी ॿियो नेण जुड़ाला थी, अॼु छाया कतर कारा खोलिया वार जो आला थी, खोलिया वार जो आला थी। रेशम रेशम जहिड़ियूं बाहूं तन में सोनो शर्माए, घर में खुशबू तैयार था और गिरफ्तार में होगा। दुश्मन जंग जो ऐलान कर छॾियो आहे।
बाबा मुंहिंजी फतवा इहा आहे त दिलावर वारनि जा 2 मुड़स शेर खान वारनि मारिया आहिनि ऐं 2 मुड़स शेर खान वारनि जा दिलावर वारनि मारिया आहिनि। मुड़स मुड़सनि में ख़तम, बाक़ी रहिया 3 फटी, उन्हनि जो एवज़ो पूरा 5 लाख रुपया आहे, जेको दिलावर वारा शेर खान वारनि खे ॾींदा ऐं पाण में ठही खीर खंड थी वेंदा। ऐं हा, हिकु मुंहिंजो शर्त आहे, दिलावर वारा शेर खान जे तरफ़ न वेंदा ऐं शेर खान वारा दिलावर वारनि जी तरफ़ न वेंदा। उन खां पोइ जंहिं बि फ़ैसिले जी भञकड़ी कई त सॼे ॾोह जो ज़िम्मेवार उहो पाण हूंदो। छा तव्हां ॿिन्ही धुरनि खे मुंहिंजो ही फ़ैसिलो मंज़ूर आहे? त पोइ शेर खान दिलावर उथो पाण में भाकुर पाए। वॾा मिठल खान शेर खान वारनि जी वांकार वई, पाण ते कुझु पैसा वधीक न रखिया। दिलदार, तूं वॾो को सादो माण्हू आहीं, अड़े पैसा ॾेई आया आहियूं, वठी त कोन आया आहियूं। हूं बि त पैसा हथनि जी मेर आहे, लही वेंदा। तूं परेशान न थी। वॾा परेशानी जहिड़ी ॻाल्हि त आहे। 5 लाख रक़म आहे, 5 लाख मज़दूर ऐं हारीअ माण्हू जे लाइ 5 लाख रक़म खां घटि न आहे। 5 लाख रुपया पाण ठहंदा आहिनि छा? अदा पैसा वञी धूड़ पाइनि, फैसले में जेका इज़त थी वई उहा छा भला घटि आहे छा? बाक़ी अदा थोरे 10 साल जहिड़ो हलियो त 3 मुड़स उन्हनि जा फटी हुआ। 103 फैसले में असांजा कंद वरी बि मथे हुया। वाकई सोट फैसले में उन्हनि जा कंद हेठि हुया, असांजा मथे हुया। वाकई सोट मिठल खान जंहिं वक़्तु शेर खान खे पैसा ॾिना उन वक़्तु उन्हनि सभिनि जा मुंहं ॾिठा। वाकई मासा त चई सही थो। वाकई मासा त शेर खान वारनि जा मुंहं रोअण वांगुरु हुया। हाणे जेको थियो सुठो थियो, इन ॻाल्हियुनि खे छॾियो। हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजी कन खोले सभु ॿुधी छॾियो। अॼु खां पोइ तव्हां मां केर बि शेर खान वारनि जी तरफ़ न बीठो। न वेंदासीं दादा, कोई बि न। तव्हां पैसा खणी वठो, ग़लति कमु कयो आहे। उन टाइम फैसले खां जवाब ॾियां असांखे मंज़ूर न आहे। छोकिरो तूं त सफ़ा को चरियो आहे। अरे बाबा, भोतारनि जे फैसले जी भञकड़ी न आहे कभी। माण्हू छा चवंदा? अरे चवंदा तो फैसलो बि पाण रखियो ऐं फिरी बि वरी पाण ॾियो। पर अदा तूं दिलजाए कर, इहे फैसले वारा पैसा मां उन्हनि खे वापसि ज़रूरु कंदुसि। छो त मुंहिंजे सीने में उन्हनि जेका गोलियुनि जा घाव ॾिना आहिनि उहे अञा फट बि न आहिनि छुटा। अदा तूं साबित कर, फलां पुराणा न आहिनि थींदा। तुंहिंजे हिकु हिकु ज़ख़्मनि जो उन खां अहिड़ो त हिसाब वठिबो, तूं यादि कंदा। वाकई अदा हाणे वक़्त जो इंतज़ारु करणो आहे। हा सोट, दिलावर जा ॿाहिरि ॾाढा टरड़ा आहिनि, ॼाण असांजे ॻोठ जे तरफ़ आया। वाकई सोट पर जी सब्र था कयूं, काॾे वेंदा इहे? वाकई मासा ते तूं बि हिते घुमंदा ऐं पाण बि हिते घुमंदा। अरे सॼो ॾींहुं वरितो था, छेड़ खे ॻोल्हींदा। अरे ॻाल्हि त ॿुधो, 10 साल छेड़ो हलियो, कंहिं बि मूं न मारियो। हाणे जॾहिं फ़ैसिलो थियो त सभिनी मां त पुछिया। सुणी छा पई सोचूं? सोचां थी चङा मुंहं विच में अची पंहिंजो फ़ैसिलो करायो आहे। अगरि पाण ॿिन्हिनि खे ॾिसी कंहिं वठो क़यामत अची वेंदी। वाकई सुणी चई त सच थी, पर मां हिन दिलि जे था सुणी मजबूर आहियां। आख़िर कचे त छा कजे? मुंहिंजा राणा मूंखे विसारे छॾे
पाण ॿिन्हिनि जी इन में भलाई आहे। अगरि अदा वारा पाण ॿिन्हिनि खे ॾिसी वरितो वरी पुराणी देर शुरू थी वेंदी। सुणी मां मजबूर आहियां, मां मरी त सघां थो पर ईअं कोन कंदुसि। अनवर कंहिंजी ॻाल्हि खे सम्झण जी कोशिश कर। सिर्फ़ तूं जीअं मुंहिंजी ज़िंदगी जो मसइलो नाहे, विड़ी विड़ी तबाह थींदा। सुणी मां को ॿार न आहियां, सभु कुझु पियो सम्झां, पर जंहिं ॾींहुं मां तोसां न मिलंदो आहियां उहो ॾींहुं मुंहिंजे लाइ क़यामत खां घटि न आहे हूंदो। ॾिस पंहिंजी दिलि खे पको कर। भलो इंसान उहो आहे जेको पंहिंजे बारे में न पर त ॿिए जे बारे सोचे। शायदि पंहिंजी क़िस्मत में ईअं लिखियो हुयो। जोड़ पंहिंजो दुश्मन सड़ी विया, हो ॾिसी जोड़ पंहिंजो दुश्मन सड़ी विया। नारा सरियाम लॻी विया, नारा सरियाम लॻी विया। हो जेके मुनाफ़िक हाथ जली विया, हो जेके मुनाफ़िक हाथ जली विया। नारा सरियाम लॻी विया, नारा सरियाम लॻी विया। असांखे फिटाइण लाइ तावीज़ बिकन पिया, पाण में वेही के सलाहूं बिकनि पिया। असांखे फिटाइण लाइ तावीज़ बिकनि पिया, पाण में वेही के सलाहूं बिकनि पिया। हो पंहिंजा सितारा यार चढ़ी विया, पंहिंजा सितारा यार चढ़ी विया। नारा सरियाम लॻी विया, नारा सरियाम लॻी विया। हो ॾिसी जोड़ पंहिंजो दुश्मन सड़ी विया, हो ॾिसी जोड़ पंहिंजो दुश्मन सड़ी विया। नारा सरियाम लॻी विया, नारा सरियाम लॻी विया। ॻाल्हि गेरनि खे पसंदि न आई, दिल्ली में असांजे न आहे का ॿियाई। ॻाल्हि गेरनि खे पसंदि न आई, हो पंहिंजा सॼण सभई ख़ुशि थी विया, पंहिंजा सॼण सभई ख़ुशि थी विया। नारा सरियाम लॻी विया, नारा सरियाम लॻी विया। हो ॾिसी जोड़ पंहिंजो दुश्मन सड़ी विया, हो ॾिसी जोड़ पंहिंजो दुश्मन सड़ी विया। नारा सरियाम लॻी विया, नारा सरियाम लॻी विया। थी वई पूरी, रब साईं ख़त्म कई आहे दूरी। सुमरे सतारा जी आस थी वई पूरी, रब साईं ख़त्म कई आहे दूरी। हो अॼु मेला यार मची विया, अॼु मेला यार मची विया। नारा सरियाम लॻी विया, नारा सरियाम लॻी विया। हो ॾिसी जोड़ पंहिंजो
दुश्मन सड़ी व्या नारा सरियाम लगी व्या नारा सरियाम लगी व्या ओ जेके मुनाफिक हाथे जली व्या ओ जेके मुनाफिक हाथे जली व्या नारा सरियाम लगी व्या नारा सरियाम लगी व्या नारा सरियाम लगी व्या नारा सरियाम लगी व्या अड़े हेॾे अल्लाह खां ये ॾींहुं तसां घुरियासीं त तूं असांजे तरफ़ अच पर तोखे अॼु हिते मौत वठी आयो आहे हाणे तुंहिंजे ॿार खे ख़बर पवंदी त पंहिंजनि जो दर्द छा थींदो आहे। तव्हां बि ख़ुशि न थियो अगरि मुंहिंजे जिस्म ते हिकिड़ी बि खराश आहे त पोइ मुंहिंजा ॿाहिरि तव्हांखे ज़िंदा कोन छॾींदा। बस सारी बस अनवर जी तू फिक्र न कर हल तो मैं तुझी घर सार संभाल रहा तो अलग में थी अदा बस भयो तुझो हशर कंहिं कयो आहे मूंखे सिर्फ़ु उनजो नालो ॿुधाए उनजो अदा हाणे मूंखां सब्र नथो थिए हिकु दफ़ो सिर्फ़ु पंहिंजी ज़बान सां ॿुधाए त तुंहिंजो इहो हशर कंहिं कयो आहे हशर अदा हीअ असर मुंहिंजो शेर खान जे ॿारनि कई आहे। पर हू तोसां विड़िया छो पर सौट्रा तू तोसां किथे विड़िया तू उन्हनि जे पार वियो आहीं या उहे पंहिंजी हद में तोसां विड़िया वाकई सोट चुप छो आई ॿुधाए न कुझु मां हुन जे तरफ़ अदा वियो हुयुसि तोखे अदा वॾे जो क़दुरु बि नथो तव्हां पंहिंजा ई अदा वॾे चवण न वठंदव ॿिया किथां वठंदा वाकई मसाद तू कोई नंढड़ो ॿार न आहीं तू उन्हनि जी तरफ़ वियो आहीं पर छो सॼी बिरादरी में मिठल खान जेकी फतवा ॾिनी हुई उहा तोखां विसरी वई हुई छा? है फतही अनवर है फतही बस अदा बस घणो थी वियो हिन जी मलम पटी जो जेको कई हुई अञा बि तूं हिनखे ॻाल्हाई थो वाह दावा दिलदार तूं हिन जी तरफ़दारी न कर हिन जी तरफ़दारी अॼु जेको हिन कमु कयो आहे न विझंदो सभिनी खे काठ में जेको थियो अदा ॾिठो वेंदो पहिरियां अदा अनवर जी पटी जो बंदोबस्तु कर जेको थियो ॾिठो वेंदो मिंथूं मेड़ियूं क़ुर आला मां खणी वेंदो आहियां तोखे छा थींदो आहे इहे सभु इलाज करण खां पोइ तॾहिं त वञी हू फ़ैसिले ते राज़ी थिया अदा असां ॿार न आहियूं सभु कुझु सम्झूं था तव्हां वॾी मुश्किल सां फ़ैसिलो करायो आहे पर पहिरियां अदा अनवर जी पटी जो बंदोबस्तु कर बाक़ी रही ॻाल्हि उन्हनि जे तरफ़ जी वञण जी हिनखे मां पाण सम्झाईंदुसि ॿीहर रहे उन्हनि जे तरफ़ न वेंदो ठीकु आहे ठीकु आहे मां डॉक्टर जो बंदोबस्तु कयां थो वञ तूं वञ डॉक्टर खे वठी आ वञ जल्दी वञ
सर नओं जेको सूबेदार आयो आहे न ॾाढो ईमानदार आहे। तारीफ़ त मां बि ॾाढी ॿुधी आहे, पर जॾहिं वॾेरनि जा नंगर कयई न पोइ ॾिसजो त काथे कमु पुॼे। हेॾां हिते आयो हाणे रिश्वत ते हली वेंदो सर। वाकई सर पैसो अहिड़ी शइ आहे चङनि भलनि खे झुकाए विझे थो। अचो वियो सर। आज़ाद पूरे 2 ॾींहंनि में मूंखे पूरे इलाइक़े जी रिपोर्ट खपे। जी सर। अदा एक अर्ज कया नाराज न थींदे। अरे मुंहिंजा भाउ तूं हुकुम कर अर्ज़ु छा जो हा चओ छा थो चए। अदा दरअसल ॻाल्हि इहा आहे त मां चवां थो जेतिरो जल्दी थी सघे भेण सोणी जी शादी कराए। शादी करायूं? पर छो? वाकई अदा अदी हाणे को नंढड़ो ॿार न आहे, जो किथे न किथे रिश्तो कर। हा दा न्याणी जी मानी बादशाहनि वटि बि कोन हूंदी आहे। वाकई सोट सोणीअ लाइ तूं न सोचींदे त केरु सोचींदो। वाकई सोट शेर खान सोट वारा सही था चवनि। हर माण्हूअ जो ख्याल तूं न रखंदे त ॿियो केरु रखंदो। तव्हां सभिनी खे छा थियो हे तूं झारखंड में छो था करायो? की ॻाल्हि आहे मूंसां सिधी कयो सम्झो। हा ॿुधायो छा था चओ? बस बस सुनो। अरे तू उनखे उते ॾिठो उनखे उते फुट मारियो ओए मुंहिंजो हाँ खरियो। अदा हुन छोरे जो अहिड़ो तशर करे आयो आहे वेंदो त मरी न त सॼी ज़िंदगी जे लाइ माज़ूर थी वेंदो। बेफ़िकिर शौकत बेफ़िकिर उन्हनि फ़ैसले जी भॼकड़ी कई आहे। हाणे ॾिस त हुनजो मां अछर कहिड़ो थो कयां। अदा पहिरें भेण सोणीअ जे बारे में सोच पोइ हुननि खे बि ॾिसी वठंदासीं। मुंहिंजा भाइरो मुंहिंजो ख़्याल त इहो आहे भेण सोणीअ जो निकाह अमीन सां था करायूं। हा अमीन तोखे क़बूल आहे? सोटरा तूं असांजो वॾो आहीं, जेका ॻाल्हि तोखे सही लॻे उहा मूंखे मंज़ूर आहे। अमीन तयारी कर तूं चंड जी 14 तारीख़ ते तुंहिंजी शादी थो करायां। अमीन मूंखे वञणु खपे हाणे। सोणी तूं त वञे थी, तोखे ख़बर आहे तुंहिंजे वञण खां पोइ बेक़रार ऐं तनाव थी वेंदो आहियां। कुझु मुंहिंजे बारे में सोच। अमीन तुंहिंजी ॻाल्हि सही आहे पर मूंसां बि मजबूरी आहे। मां हलाए थी। छा तूं मूंसां मोहबत न कंदी आहीं? अमीन तुंहिंजी मोहबत मुंहिंजी ज़िंदगीअ जी ख़ूबसूरत सुबुह आहे। सोणी मां तोखे यकीन ॾियारियां थो पाण ॿिन्हिनि जी अचण वारी ज़िंदगी हर सुबुह खां वधीक ख़ूबसूरत हूंदी। अमीन कॾहिं मां सोचियो बि न हुयो मुंहिंजी ज़िंदगीअ में एॾियूं वॾियूं ख़ुशियूं हूंदियूं। रेशम रेशम जहड़ू बाहूं तन में सोनो शर्माए घर में खुशबू घर में खुशबू वारन खे जो बराए रेशम रेशम जहड़ू बाहूं
जहिड़ी सूरत तहिड़ी सीरत कादों आदई अलाए रेशम रेशम जहिड़ियूं बाहूं छाता नसीबा मुझो मौलाई मुँह भी ममता दा तूने दिल लगाई छाता नसीबा मुझो मौलाई मुँह भी ममता दा तूने दिल लगाई यार लखन जो साथी लखन जो मालिक छॾियो आ मिलाए रेशम रेशम जहिड़ियूं बाहूं तन में सोनो शर्माए घर में खुशबू कर में खुशबू वारन खे जो वराए रेशम रेशम जहिड़ियूं बाहूं मुजफ्फर नीचे मुजफ्फर ये
तोसां हीअ अशर केरु कयो आहे? कहिड़े विड़ियो आहे तोसां? अदा मूंखे तूं सिर्फ़ु उनजो हिकु दफ़ो नालो ॿुधाए त तोसां विड़ियो केरु आहे, पोइ ॾिस त असीं उनजो कहिड़ो था असर कयूं। वाकई शौक़त है, चुप छो आहे? अदा असां रस्ते सां अची रहिया हुआसीं ऐं अचानक हमलो थी वियो। हुननि खे ॿुटूं लॻल हुयूं, सुञाणे न सघियासीं। ठीकु आहे मुंहिंजा भाउ शौक़त, ठीकु आहे। ही तव्हांजो भाउ शेर खान ज़िंदा आहे, अञा ज़िंदा आहे। मां पाण हुननि खे ॻोल्हींदुसि, मां पाण हुननि खे ॻोल्हींदुसि। अञा मां उहो पुट ई न आहे ॼणियो। शेर खान खां लिकी सघे ज़मीन जा 7 तहनि में बि हूंदो न, छिके कढंदोमांसि ॿाहिरि। तव्हां सां मुंहिंजो वाइदो आहे, वाइदो। सोट मूंखे शक दिलदार में आहे, छो त बुटर हमरा कद जो डिघो हुयो। वाकई सोट दिलदार वारा पलांद में विड़ा हूंदा। मुंहिंजा भाउ तूं बेफ़िक्र न, जेकॾहिं तव्हांजे वेहण में दिलावर वारनि जा हथ आहिनि त मूंखे क़िस्म आहे ख़ुदा जी साहब जो त इहे हथ दिलावर खान जे गिरबान में हूंदा। मुंहिंजो कमु तो त ही शेर खान छा थो करे? हिकु ख़ुशख़बरी जी ॻाल्हि आहे। ख़ुशख़बरी? कहिड़ी ख़ुशख़बरी? जल्दी ॿुधाए। सोट दरअसल ॻाल्हि हीअ आहे, शेर खान वारे भाउ शौक़त खे अलाए केरु विड़ियो आहे। केरु वरी ॿियो केरु विड़ियो हूंदो हिन खां? पंहिंजे ई ॻोठ जे कंहिं हया हूंदो मोचड़ा। केरु विड़दो सुहिणे खे? बाक़ी अदा शौंको जो ज़मीन ते पहिरीं कोन हुयो। इहो शौंकू पाण खे मुतबर सम्झंदो आहे। सोट ऊचा वाट जो पंधु थोरो हूंदो आहे, ख़बर पइजी वियसि न। सौट शेर खान वारा पाण त न रखंदा। पाण त छो रखंदा? जॾहिं पाण सभिनि मां उन्हनि जे तरफ़ को वियो ई न आहे त पोइ उहो असां त छो रखंदा? मूंखे त सॼो इहो मुंहिंजो चकर तूं सुबुह जो किथे वए? सची सची ॿुधाए। वाह दावा वाह, पंहिंजे भाउ ते चङो एतबार अथई। बाबा कल्ह खां वठी मां काॾे निकितो ई न आहियां, घर हुयुसि सिजा कर। असां शेरू जे ॿाहिरि ठीको कोन खयो आहे। छा करनि था, केॾा वञनि था, कहीं उन्हनि खे मोचड़ा हया आहिनि। बहरहाल मां दिलजाए कयो, सामा उन्हनि जे तरफ़ कोई बि न वियो आहे। ठीकु आहे, ठीकु आहे, तव्हां परेशान न थियो। अलाह ख़ैर कंदो। फारूक तूं अची वई? ख़ैर त सुणी तो ॿुधायो थे। फारूक मां तोखे इन जे लाइ घुरायो आहे, हाणे जो हाणे वञी अनवर खे चओ असांजी ॻोठ ॾे नाची, छो त अदा वारा ॾाढा ॾमरियल आहिनि, थी सघे त वॾो नुक़सान थो थी वञे। ठीकु आहे सोनी, मां अनवर खे वञी ॿुधायां थो। हल हल ठीकु आहे, तूं वञण जी कर त कोई ॾिसी न वठे। दिलावर खान। वालेकुम खैर आहे साहब, कीअं चल? इहो त पंहिंजे भाउ दिलदार खां पुछा कयो। छा ॻाल्हि आहे साहब? वॾा
वरी का नए का कानून जी चाल चली अथई छा? अरे बकवास पंहिंजी बंदि कर। शामिर खान को चालबाज़ न आहे, जेको बि कमु कंदो आहे सिधो कंदो आहे। सुबेदार ज़बान पंहिंजी संभाले ॻाल्हाए त झटके काकड़ खां किथे न वठाए। हिकु तुंहिंजो थाणो नाहे थाणो। इहो त तूं थाणे ते हल, तोखे उते ॿुधाईंदासीं। पर साहब इहो त ॿुधाए मुंहिंजे भाउ ॾोह कहिड़ो कयो आहे जो हुनखे गिरफ़्तार करण आयो आहीं? दिलावर तुंहिंजो भाउ शेर खान जे भाइरनि सां विड़ियो आहे। जो भाउ? साहब इहो तूं छा चई रहियो आहीं? मुंहिंजो भाउ ईअं नथो करे सघे। दिलावर तॾहिं त चयो माई इहो सवाल पंहिंजे भाउ खां पुछा कर। दिलदार गाॾी में हली वेहदे या टंगो टोली करे खणी हलूं? हुनजी का बि ज़रूरत न आहे तोखे सूबेदार। मां पाण अची गाॾी में वेहां थो। चङो दा तो मज़ो और याद रख जाए एक तुझी पार जो ज़ब्त मुंडो आयो न तो मुंहिंजो नालो बि शेर खान न आहे। अदा मां पहिरियां बि तोखे चयो हुयो त इन्हनि माण्हुनि सां फ़ैसिलो न कर, पर तो मुंहिंजी हिकु बि न ॿुधी ऐं वञी फ़ैसिलो करे आए। अदा हाणे असां तुंहिंजी हिकु बि न ॿुधंदासीं। हाणे जेको वणियो असां पाण कंदासीं। वाकई अदा शायदि सही थो चए। हाणे सोचरे घटि न कंदासीं उन्हनि सां। हाणे असांखे थोरो खुलियो छॾ त कीअं त हाणे जंग जो मैदान बणायूं। छोटरा दुश्मन खे अञा बि डर ॾिनीसीं त उहो असांखे कमज़ोर सम्झंदा। हाणे उन्हनि खे अहिड़ी तबाही करणी आहे जो सॼी ज़िंदगी यादि रखंदा। तव्हां सही था चओ मुंहिंजा भाउ, तव्हां सही था चओ। लेकिन अञा बि उन्हनि खे असां डर ॾिनीसीं न त हू असांजे गिचीअ में पइजी वेंदा। गिचीअ में सुभाणे जो दिलावर जी ज़िंदगीअ जो आख़िरी स्विच हूंदो। आख़िरी वञो करो हथियार। जमा जो लेटर आहे। बाग भला थी दिलदार जे ज़मानत थी वई तुंहिंजी, न त तुंहिंजे दिमाग़ में जेकी हवा आहे न उहा कढी छॾा आई। बहरहाल मुंहिंजो हिकु मशवरो अथई, तव्हां वञी तो शराफ़त सां रह जाए। तूं छा हवा कंदे सूबेदार साहब? तुंहिंजी त पंहिंजी बि पतलूं ढिली थी वई अथई औरत जो लेटर ॾिसी। बाक़ी रही ॻाल्हि शराफ़त जी त पोइ पंहिंजे जेल जा दरवाज़ा खुलिया रखजांइ। छो त दिलदार तुंहिंजो ॿिनि टिनि ॾींहंनि में सरकारी महिमान थई। ही तुंहिंजी जागीर न आहे, वती तो माण्हू मारींदो। ॿीहर तुंहिंजे ख़िलाफ़ मूं वटि का FIR आई त फुल फिराई करे छॾींदो साईं। सूबेदार दिलदार त दिल न त मौत जी मंज़िल। मूंखे बि उन ॾींहं जो बेसब्री सां इंतज़ार रहंदो। अचरा छा ॻाल्हि आहे? छा पियो ॾिसी? जॾहिं खां माइटे आई आहियां रुगो मूंखे ॾिसी पियो। छा पियो ॾिसी?
मुंहिंजा सुहिणा साईं जॾहिं मां नंढो हूंदो हुउसि न अम्मा जीजा खां पुछंदो हुउसि, अम्मा जीजा ही चंड कॾहिं लही ईंदो मुंहिंजी झोली में? अम्मा जीजा मूंखे छा चवंदी हुई, सफ़ा को चरियो आहे, चंड बि कॾहिं लहंदो आहे, इहे पंहिंजा वाम ऐं ख्वाब ॾिसणु छॾे ॾे। अरे चरिया, असां इंसान चंद्र जी पाक साथ जे बराबर न आहियूं। सफ़ा का चरी आहिनि। अरे बाबा, चंड बि मोहबत कई आहे चकोर सां, जीअं लैला मोहबत कई आहे मजनू सां, जीअं सुहिणी मोहबत कई आहे निहार सां, तीअं मां बि मोहबत कंदो आहियां तोसां। वाकई तूं मुंहिंजे प्यार में पागल ऐं दीवानो थी वियो आहीं। वाकई तूं सही चईंदी, मां पागल थी वियो आहियां तुंहिंजे प्यार में, दीवानो थी वियो आहियां। जंहिं तरफ़ ॾिसंदो आहियां सिर्फ़ु तूं ई तूं मूंखे नज़र। हाणे बस कर मुंहिंजा दीवाना आशिक, देर थी वई आहे, हल त हाणे हलूं। हाणे त आई आहियूं, वञण जूं ॻाल्हियूं कर, अञा मां पंहिंजी सिक बि न लाथी आहे। हिननि अखियुनि खे पंहिंजी सिक त लाइण ॾे न। तॾहिं त चवंदी आहियां न त मुंहिंजे बाबा खां मुंहिंजे रिश्ते जी घुर कर, पोइ सॼी उमिरि करे सिक हलाइजांइ। ठीकु आहे बाबा, ठीकु आहे, तमामु जल्द मां तोखे पंहिंजी कुंवार बणाए हितां वठी वेंदुसि। क्या हर चीज दुनिया जी हिक पासे, पर प्यार पिरी तुझो हिक पासे। हर चीज दुनिया जी हिक पासे, पर प्यार पिरी तुझो हिक पासे। ही दुनिया दौलत हिक पासे, दीदार पिरी तुझो हिक पासे। हर चीज दुनिया जी हिक पासे। लफ्ज़न में मिठास भरल आहे, गुफ्तन में एहसास भरल आहे। लफ्ज़न में मिठास भरल आहे, गुफ्तन में एहसास भरल आहे। ई बोलियूं मिठियूं सभु हिक पासे, गुफ्तार पिरी तुझी हिक पासे। ही बोलियूं मिठियूं सभु हिक पासे, गुफ्तार पिरी तुझी हिक पासे। हर चीज दुनिया जी हिक पासे। JDAM Best Downloader. चांदी हिक पासे, श्रृंगार पिरी तुझो हिक पासे। ही सोनू चांदी हिक पासे, श्रृंगार पिरी तुझो हिक पासे।
हर चीज दुनिया जी हिक पासे चंड तारा सारा हिक पासे चमकार पिरी तुझी हिक पासे चंड तारा सारा हिक पासे चमकार पिरी तुझी हिक पासे हर चीज दुनिया जी हिक पासे पर प्यार पिरी तुझो हिक पासे ही दुनिया दौलत हिक पासे दीदार पिरी तुझो हिक पासे हर चीज दुनिया जी हिक पासे हेलो जल्दी जल्दी अचे संभाल पंहिंजो पाण खेड़े अची चिड़े चलती ॿुधाए त ही ज़ुल्म असां सां कंहिं कयो आहे? हिनखे शेर खान वारनि मारिया। शेर खान अदा अञा बि असांखे घुटा ॾेई जंजीर हणी ॿधी विहार ॾिठई न पंहिंजी घर जो अंजाम दुश्मन असांजे घर में घेरी असांजे मुड़सनि खे मारे वियो। मुंहिंजी बि हिकु ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾंदा लाश दफनाइण खां पहिरियां हिननि जो पलान थींदो छो त हुन दुश्मन जंग जो ऐलान करे छॾियो आहे ऐं इहो हुनखे मां ॿुधाईंदुसि जंग कीअं थींदी आहे। काॾे वेंदो शेरू?
रांधो तो इन जमीन ते ना ना काना ना अदाज मुखे न रोक मुखे किथे इहे न थिए शहर वारनि खां पहिरियां मां पंहिंजो पाण खे ख़तम करे छॾियो ना पहिरियां इन लाशनि खे दफ़न करण में काॾे वेंदो शहर रांधो त हिन ज़मीन ते न पहिरियां त इन्हनि लाशनि खे दफ़न करण में हिकु लाश जो बदिलो वठंदासीं हिकु लाश जो शेर खान। वालेकुम अस्सलाम। हुकुम क्यों सूबेदार साहब? किया चल थियो? हुकुम इहो आहे त पंहिंजो पाण खे कानून जे हवाले कर। तूं दिलावर जा मुड़स मारिया आहिनि। साहब वॾा, दिलावर जा माण्हू अधे वॾे न पर मूं मारिया आहिनि मूं। अगरि गिरफ़्तार करणो अथई त मूंखे कर, अधे वॾे खे न। को मसलो न आहे सूबेदार साहब, उहे बि जेल जवाननि लाइ ठाहिया आहिनि। इहा त उते ख़बर पवंदी न जेल कंहिंजे लाइ ठहियो आहे। वठी वञ मुंहिंजे भाउ खे। सिर्फ़ 2 ॾींहंनि में मुंहिंजो भाउ जेल खां ॿाहिरि हुजे। अच मुंहिंजा दोदा, तुंहिंजी ख़बर त थाणे ते पवंदी। हाणे वठी अचोसि। सोचा थो तेन शेरू ते केड़े टाइम हमलो करियां। दिलदार बाहर न थी फिकर न कर। इन वक्त हू होशियार हूंदा ऐं असांजो उते वञण पंहिंजो नुक़सान करण जे बराबरि आहे। कुछ भी थे छा भी थी पवे, मां पंहिंजी पूरी तैयारी करे छॾी आहे। अॼु राति शेरू ते हमलो करणो आहे। राता जो उन्हनि जे खानदान जी तबाही कंदुसि या पाण मरंदुसि। बाक़ी हाणे पोइ नाहे हटणो अदा, नाहे हटणो। दिलदार कुझु यार अक़ल खां कमु वठ। छा हू तुंहिंजा सौट हुया, मुंहिंजा सौट न हुया? छा मुंहिंजो अंदर नथो भरे? थधे दिमाग़ सां सोच। हिकु तरफ़ खां मां उन्हनि जे पोयां पुलिस लाथी आहे ऐं ॿिए तरफ़ खां पाण हलंदासीं, पर ईअं न जीअं तूं सोची थो जो सभिनी खे खोटे लाहींदासीं। पुलिस 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 अॻ में कुझु कयो आहे जो हाणे कुझु कंदी? वाकई अदा, जेकॾहिं दुश्मन खे डर ॾिनीसीं त उहो असांखे कमज़ोर सम्झंदा। अदो दिलदार सही चए थो अदा वॾा, हाणे उन्हनि सां घटि कोन कंदासीं। तुंहिंजो छा मक़सदु आहे त अॻ में बि असांजा मुड़ुस आहिनि ऐं हाणे बि असांजा मुड़ुस मरनि? कुझु अक़ल खां कमु वठो। जहिड़ा ईअं थींदा आहिनि इंसान कुझु सबुर खां कमु वठंदो आहे। अदा, तुंहिंजो छा मक़सदु आहे? हथ ते हथ रखी रही रहूं ऐं पंहिंजे दुश्मन जो इंतज़ारु कयूं त हू असांजे तरफ़ कॾहिं ईंदो? न अदा न, मूंखे त लॻे थो त तूं ॿोढ़ो थी वियो आहीं ऐं लवाई थो छेड़े खां। न मां ॿोढ़ो थियो आहियां ऐं न मां बुज़दिल आहियां ऐं न वरी मां छेड़े खां खिबायां थो। मां चाहियां थो त असांजो नुक़सान मज़ीद न थिए। त पोइ ठीकु आहे अदा, खण हथियार, अॼु ई हली शहर ते हमलो था करियूं। ज़िंदगी ऐं मौत मुंहिंजे सुहिणे रब जे हथ में आहे। मौत आयो न घर बि मरी वेंदासीं ऐं
हराम थी मरण खां बहितर आयत हली दुश्मन तां विढ़ी हली उन जे दर ते मरूं। जेकॾहिं तुंहिंजो इहो ख़्यालु आहे त पोइ खणो हथियार, अॼु जो अॼु हली दुश्मन जे मथां काह था कयूं। जेको थियो ॾिठो वेंदो। शौकत जी मालिकी कयई न? सर अहिड़ो त आशर कयो थमांसि जो सॼी ज़िंदगी यादि कंदो। सर को अहिड़ो को पत्थर ठहियल आहे, मारे मारे थकिजी पियाऊं, कुझु बि नथो मने। सर मां त चवंदो आहियां तव्हां पाण दुआ जा हथ घुमायो हिन ते, मन को मने वञे, बाक़ी असां त बूटो न ॿारे सघियोसीं। सर जो अहिड़ो हथ आहे जे फेरायसि सॼी ज़िंदगी यादि कंदो। वठी अच शौकत खे त मां दुआ जा हथ फेरायांसि। यस सर। अस्सलाम वालेकुम सर। सर ये शौकत जी जमा जो लेटर आए। दाग भला थी शौकत, न त अहिड़ो दुआ जो हथ फेरायां सॼी ज़िंदगी यादि करे। हा परेशान न थी साहब, वरी जॾहिं मौक़ो मिले न त दुआ जा हथ फेर जाए। फिलहाल मां हलाए थो। अच्छा था समझो तो मां दिलावर दिलदार जे सौटन भाइन के मारे हिन इलाके में राज कंदुमि न। अॼु मां तोखे ॿुधाईंदुसि पंहिंजनि जो दर्द छा थींदो आहे। अरे मुझे भाईरो दिलावर तो नाय कयो इना प्यारे तुझे तफसीला में लाई तुम सीना में। ख़बर आई आहे 4 शेरल खाने जा माण्हू दिलावर मारे छॾिया आहिनि। वाह जे ख़ुशख़बरी ॿुधाई अथई। सर उन्हनि जा 3-4 माण्हू मरिजी विया आहिनि। अवां चओ था त
ख़ुशख़बरी? सर असांजी ॻाल्हि सम्झ में कोन आई। सर असांजी हद में एॾो वॾो वाक़ियो थियो आहे ऐं अवां चओ था त ख़ुशख़बरी। सफ़ा के चरिया आयो हाणे वेठा ॾिसो इन दिलदार खे कीअं था फुल फिराई कयूं। आख़िर आयो न उठ पहाड़ जे हेठों। अच्छा त हाणे ॻाल्हि सम्झ में आई। जल्दी कयो नफ़री तयार कयो। अॼु हली दिलदार खे थाणे ते न उते ई ख़तम करणो आहे। मां तुझो हिते इंतजार करे करे थकिजी पई आहियां ऐं जनाब वरी हाणे आया आहिनि। आशिक़ जॾहिं पंहिंजे महबूब जो इंतजार करे करे थकिजी पवंदो आहे न ऐं हुनजो महबूब जॾहिं हुनजी अखियुनि जे साम्हूं ईंदो आहे त पंहिंजे महबूब खे ॾिसी आशिक़ जा सारा थक लही वेंदा आहिनि। तोखे त हर टाइम हर वक़्तु रुगो मज़ाक जी लॻी पई आहे। इहो पुछो अथई त मां हिते कीअं आई आहियां। मूंखे ख़बर आहे तूं हिते छो आई आहीं। तोखे मुंहिंजी यादि आई हूंदी, मुंहिंजी सिक लॻी हूंदी, तॾहिं त हिते मूंखे ॾिसण आई आहियां, मूंसां मिलण आई आहियां। तूं सोचो त वञा पंहिंजे महबूब सां मिली थी अचां, प्यार मोहबत कयूं, कचारियूं कयूं। ॿियो वरी तूं हिते कीअं आई आहीं। हाणे इन्हनि मस्कनि खे छॾ, सीरियस थी कंहिंजी ॻाल्हि सम्झण जी कोशिशि कर। छा ॻाल्हि आहे? इहे सम्झ त ख़ैर न आहे। अदा वारा मुंहिंजो रिश्तो कंहिं ॿी जाइ ते करे रहिया आहिनि। तोखे मां चयो हो न त कोरट में हली लव मैरिज कयो, पर तूं मुंहिंजी ॻाल्हि खे मञो ई कोन। ऐं मुंहिंजे बाबा ॾे पंहिंजे रिश्ते जे लाइ को बि माण्हू न मोकिले। हाणे जेकॾहिं मूंखे ॿिए जी थी वियसि न त पोइ वेठो हथ मली जाए। मुंहिंजी हिकु ॻाल्हि सम्झण जी कोशिशि कर। तोखे त मां भॼाए हलां, कोरट चाहियां, इहा भली ॻाल्हि आहे। तुंहिंजे पीउ ऐं तुंहिंजे भाइनि जी दिलि तां छा गुज़रंदो। लोक जा मेणा ऐं ताना तुंहिंजा ॿाहिरि ऐं पीउ बर्दाश्त करे सघंदा। माण्हू छा चवंदा हुननि खे तव्हांजी भेण भॼी वई कंहिं। इहा भली ॻाल्हि न आहे। जेका बि औरत पंहिंजे पीउ माउ ऐं भाइनि जी इज़त लोड़े भॼी वेंदी आहे, असांजे माशरे में उनखे सुठी नज़र सां न ॾिसंदो आहे केरु। उन औरत जे मथे ते कलक जो दाग लॻी वेंदो आहे ऐं दुनिया जा ताना ऐं मेणा पोइ तूं बर्दाश्त कोन करे सघीं हा। इन जे करे मां इहो कदम कोन खयो। त पोइ तूं ॿुधा त हाणे मां छा कयां। सुभाणे मां बाबा खे मोकिलींदुसि तुंहिंजे बाबा ॾे, तुंहिंजे ई रिश्ते जे लाइ अलाह कंदो तुंहिंजो बाबा मञे वेंदो। पोइ तोखे पंहिंजी स्वार बणाए, ॻाढ़ो जोड़ो पाराए, हथड़नि ते मेहंदी लाए, इज़त ऐं एतिराम सां वठी वेंदो। ठीकु आहे? गुलाबी है ॿियो नेण जुड़ाला थी। हिकु चपड़ा गुलाबी है ॿियो नेण जुड़ाला थी। अॼु छाया कसर कारा खोलिया वार ज्वाला थी, खोलिया वार ज्वाला थी। हिकु चपड़ा गुलाबी है ॿियो नेण जुड़ाला थी। हिकु चपड़ा गुलाबी है ॿियो नेण जुड़ाला थी। अॼु छाया कसर कारा खोलिया वार ज्वाला थी, खोलिया वार ज्वाला थी। भंवर तुमन गुल खे तीअं हू बि छुहण खां
पया खेडन गलड़न पया खेडन जेके पातल वाला थी गलड़न पया खेडन जेके पातल वाला थी अज छाया ककर कारा खोलिया बार ज्वाला थी खोलिया बार ज्वाला थी तारीफ कया कहड़ी तुझी सूह गजबवा है तारीफ कया कहड़ी तुझी सूह गजबवा है सब रंग ठहन तोखे सब रंग ठहन तोखे छत रूप निराला थी सब रंग ठहन तोखे छत रूप निराला थी अज छाया ककर कारा खोलिया वार ज्वाला थी खोलिया वार ज्वाला थी तू अनीसा बासी असां एॾो प्यार कंदी आहीं तू अनीसा बासी असां एॾो प्यार कंदी आहीं पंहिंजे घर जे दीवारुनि ते पंहिंजे घर जे दीवारुनि ते लिखिया हुन जा नाला थी पंहिंजे घर जे दीवारुनि ते लिखिया हुन जा नाला थी अज छाया ककर कारा खोलिया वार ज्वाला थी खोलिया वार ज्वाला थी हिक चपड़ा गुलाबी है ॿियो नीण जुड़ाला थी हिक चपड़ा गुलाबी है ॿियो नीण जुड़ाला थी अज छाया ककर कारा खोलिया वार ज्वाला थी खोलिया वार ज्वाला थी दिलावर पंहिंजो पाण खे कानून जे हवाले कर न त मुफ़्त में मारिजी वेंदे सूबेदार अञा ताईं इहो मां पुट पैदा ई न कयो आहे जेको दिलावर ऐं हुनजे भाइरनि खे मारे सघे दिलावर सम्झाए पंहिंजे भेण खे पंहिंजो पाण खे कानून जे हवाले कनि न त मां मजबूर थी गोली हलाईंदुसि सूबेदार या त उतरी अथई या मां जो पिटियल आहीं तॾहिं त दिलावर आहीं मुंहिंजे भाइनि जो रस्तो रोकियो अथई पर शायदि तोखे ख़बर नाहे त दिलदार त दिल न त मौत जी मंज़िल कान जो पुट आहीं त अॼु हितां मैदान छॾे न वञा
मुझे साथिन के दौड़ाए दौड़ाए न मारियो तो मुझे नालो शामिर खान ना है अचो मुसा अनवर तू हिते छो पंहिंजी ज़िंदगी जी पोयूं पियो आहीं? सुनियो मुझी जिंदगी तोखा शुरू आहे तोते खत्म आहे मूंखे मौत जी परवाह न आहे। अनवर खुदा खे मञ अगर तोखे ऐं मूंखे मुंहिंजे भाइरनि ॾिठो क़यामत अची वेंदी। छा कंदा भाइर तुंहिंजा वधि में वधि मारींदा आहिनि हूअं बि तोखां परे रही मुंहिंजी ज़िंदगी मौत बराबरि आहे। ॾिस अनवर ॻाल्हि खे सम्झण जी कोशिश कर तूं जो मुंहिंजो मिलण हाणे न थींदो छो जो पाण ॿिन्हिनि जे खानदान में जंग छिड़ी वई आहे। मां सभु कुझु सम्झां थो पर मां तोखां सवाइ ज़िंदा नथो रही सघां। तूं ॿुधाए सोणी मां छा कयां? मूंसां मोहबत कंदो आहीं? खुदा गवाह आहे बेपनाह मोहबत कंदो आहियां। पोइ तोखे हुन मोहबत जो वास्तो अथई हलियो वञ अनवर हितां हलियो वञ। नाराज न थियो त अर्ज कयां? हुकुम कर पा मां छो नाराज थींदुसि? अदा दरअसल ॻाल्हि इहा आहे त मुंहिंजो यार शहबाज जी शादी आहे अगर अवां इजाज़त ॾियो त मां शादीअ तां थी अचां राति। सफ़ा को नादान आहे। एक तरफ़ का पुलिस बारे ॾिनी आहे ॿिए तरफ़ का शेर खान वारा ऐं तूं चए थो त मां शादी ते वञा। अदा जे इहो शेरू पुलिस मुझे साम्हूं आया न घरड़े लाई उन्हनि ते त मुंहिंजी अखि बि न आहे ॿुॾंदी। अगरि तव्हां इजाज़त ॾियो मूंखे। मुंहिंजा भाउ मां सभु कुझु सम्झां थो पर हालात न आहिनि हिन वक़्तु तुंहिंजो ॿारु वञणु ठीकु न आहे कुझु सम्झंदो कर। दिलदार हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजी कन खोले ॿुधी छॾ दुश्मन के कदें भी कमजोर न समझो कर वो कंहिं वक्त पे कहिड़े टाइम भी हमलो करे सके थो। अदा अदा पंहिंजे शेर भाउ ते भरोसो रख। जंहिं ॾींहुं उन्हनि मूं ते वार कयो न उन्हनि ज़िंदा हू बि न बचंदा उन्हनि मां हिकु बि ज़िंदा न बचंदो। अदा इहो तोसां पंहिंजे
भाउ दिलदार वाइतो आहे वॾा तव्हांखे त सॼी ख़बर आहे त जीअं तूं मुंहिंजो भाउ आहीं शहबाज़ बि मुंहिंजो ईअं ई भाउ आहे। मुंहिंजा भाउ मां सभु कुझु सम्झां थो पर हालात न आहिनि हिन वक़्तु तुंहिंजो ॿारु वञणु ठीकु न आहे कुझु सम्झंदो कर। दादा साईं अवां सिर्फ़ु इजाज़त ॾियो ऐं वॾा इहो दुआ कयो सुभाणे राति मां ख़ैर सां मोटी ईंदुसि। ठीकु आहे जेकॾहिं तुंहिंजो इहो ख़्यालु आहे न त ठीकु आहे फी अमान ला पर हा पंहिंजो ख़्यालु रखजांइ ऐं ॿुधो तव्हां ॿई हिन सां गॾु वञो। त पोइ ठीकु आहे दादा अवां बि पंहिंजो ख़्यालु रखिजो अनवर अदा साईं जो ख़्यालु रखजांइ पियो। अदा तूं बेफ़िक्र थी वञ मां आहियां न। माशाअल्लाह माशाअल्लाह छा त तोखे रब पाक फुर्सत सां ठाहियो आहे। सर ॿुधो आहे त वॾेरे शाहबाज़ जी आज शादी आहे। वॾेरो शाहबाज़ दिलदार जो जिगरी यार आहे। दिलदार इन शादी ते ज़रूर वेंदो। वाकई सर इन खां वधीक पाण खे सुठो मौक़ो न मिलंदो। वाकई सर सही था चओ। वाकई सर हाणे ई हलूं था। सर अॼु जे जमादार जाथे खां इहो दिलदार बची वियो न जाठो मुंहिंजो नालो फिराए पोइ ख़ुदि हिते रखजांइ। अहिड़ो जाठो हणा था त जंग भनी विझंदो आहे। सिर्फ़ु उते पुॼण दे मूंखे पोइ ॾिसजां त कीअं तो जाठा हणा। त पोइ निकिरण जी कयो हली शहबाज़ जे ॻोठ जे ॿाहिरां था बीहूं हला कंदो दिलदार ज़रूरु ईंदो। अचो मूंसां। निकाह जी मुबारक हो। हाँ सर मुबारक। हा हिकु ॻाल्हि थोरो सो दिलदार जी यार शहबाज़ जी रात शादी आहे। दिलदार मरी पवे न वो बि शादीअ ते ज़रूरु वेंदो। इन खां वधीक असांखे ॿियो मौक़ो नथो मिली सघे। इहो बहितर मौक़ो आहे। अदा वाह जी ॻाल्हि कई अथई असुल अंदरि ठारे छॾी। मूंखे दिलदार खां अॻियां ऐं पोयां सभु हिसाब वठणा आहिनि। त पोइ हिन नेक कम में देरि छा जी। त पोइ खणो हथियार दिलदार खां पहिरियों पाण हली घट ते वियूं ईअं न त दिलदार निकिरी वञे। त पोइ देरि न कयो जल्दी हथियार खणो। दिलदार खां अॻु में हली हुन घट ते असां पाण था विहूं।
बचा जान ये सब चाहती हो अदा तो कि चयो हो न डी बि इन तो जे बात जवार कयो वो जिंदा न हूंदो वो ॾिस अदा सभई पिया थे सब दिलदार केतिरो रोकींदो मुड़ी वन नवाज शादी ते नवाज पर तू मुझे हिक भी न ॿुधी मूंखे चवंदे तू पोरो थी वियो आहे तू बुज़दिल थी वियो आहे छा तू दुश्मन खे कमज़ोर समझो छा पहुचो अॼु दुश्मन वटि बि उन्हनि जा बि घर वीरान थी विया जुदा असांजा बि वीरान थी विया छा हासिल थियो दुश्मन मां ॿुधा जवाब दे अकेलो करे हलियो वए मां चवां थो उत मूंसां ॻाल्हाए मूंसां मूंखे तूं इहे छॾे नथो वञी सघे मूंखे छॾे नथो वञी सघे मुंहिंजा भाउ मूंखे छॾे नथो वञी सघे अदा ये सब कुछ मुझे करे थियो है काश या गोली मुझे सीने में लग गया मुझे में अफ़सोस आहे मूंखे दिलावर केतिरो सम्झायो माई पाण खे कानून जे हवाले कर पर तूं कोन मुड़े कराई न पंहिंजी तबाही ऐं शेर खान वारनि जी बि उन ॾींहुं मुंहिंजो चवणु वठी हा अॼु ही कूंदर मुड़ुस कोन मरनि हा दिलावर सिंध धरती त अमुन ऐं प्यार जी धरती आहे ही धरती सचल साईं ऐं लतीफ़ सरकार जी आहे हिते त माण्हू मोहबत ऐं प्यार करे तव्हां दुश्मननि जा ज़ंग विझी वेड़नि जा वेड़ा वीरान कराए छॾिया कई माइरूं बे औलाद थी वयूं कई नंढड़ा मासूम यतीम थी विया अड़े तव्हांखे झेड़े में छा मिलियो पर तुंहिंजे लाइ इहा सज़ा काफ़ी आहे वेठो लाशनि मथां रो रेशम रेशम जहड़ियों बाहूं तन में सोनो शर्माए घर में खुशबू घर में खुशबू